सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी चयो आहे त DC शिकारपुर गढ़ी यासीन तालके खे नज़रअंदाज कयो आहे। पहिरें ॾींहं खां वठी अॼु ताईं हिन मुंहिंजी तक में बरसात मुतासिरनि जे लाइ काई सहूलत न ॾिनी आहे। DC ख़िलाफ़ वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे लिखत में शिकायत बि कई आहे। ड्रखण मां SS न्यूज़ जे रिपोर्टर जानी जतोई मूजिबि वक़्ती गवर्नर ऐं सिंध असेंबलीअ जे स्पीकर आगा सिराज खान दुरानी इंटरव्यू दौरान ॻाल्हाईंदे वधीक चयो आहे त जेकॾहिं अञा बि उन ख़िलाफ़ एक्शन न खंयो वियो त हू DC शिकारपुर ख़िलाफ़ अदालत में वेंदो। हुन चयो आहे त बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जी मदद करे ख़ल्क़ जी ख़िदमत करणु चाहियूं था, जंहिंसां माण्हुनि जूं दुआऊं मिलंदियूं आहिनि। हीउ वक़्तु सियासत करण जो नाहे, वरी जॾहिं वक़्तु आयो त सियासत बि कंदासूं। हुन वधीक चयो आहे त गढ़ी यासीन शहर खे पाणीअ खां बचायोसीं। ॾींहं राति संदसि भाउ आगा शुजा ख़ान दुरानी ऐं पुटु शहबाज़ ख़ान दुरानी समेत पाण ऐं इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण तहत बंदि ॿधी पाणीअ खे रोकियो। आगा सिराज दुरानी चयो आहे त अमरीकी NGOs जेम ऐं ज़ाती दोस्तनि अलीम ख़ान जी मदद सां गढ़ी यासीन में टेंट सिटी क़ाइमु करे उन्हनि खे खाद ख़ोराक मुहैया करण वारे कम में मसरूफ़ आहियूं। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।